लेटर टीवी में ॿीहर भले कार। डॉक्टर साहब मां अव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि हीअ पुछंदुमि त अव्हां जेको ही ख़्याल ख्वाब सपनो सांढियो त मूंखे डॉक्टर थियणो आहे त उनखे कुझु साल ज़रूरु लॻा हूंदा, पोइ जंहिं महिल रिज़ल्टनि जी इन सॼी प्रचार खां पोइ अव्हांखे अहसासु थियो ऐं अव्हांखे ऑफर आई 2 कॉलेजनि जी त हाणे अव्हां डॉक्टर थियण पिया वञो, उहे के अहसास के ख़्याल मिटनि माइटनि जूं के ॻाल्हियूं अव्हांखे यादि हुजनि त असां सां शेयर कयो। न उन वक़्तु मूंखे ॾाढी ख़ुशी थी, छाकाणि जो हिकिड़ो तव्हांजो ख़्वाबु साबियां पियो थिए। इन करे ज़ाहिर आहे मुंहिंजे माइटनि में को बि मथे पढ़ियल लिखियल माण्हू कोन हो ऐं आउं पहिरियों माण्हू हुउसि जेको इंटर खां मथे पियो वियुसि ऐं हाणे यानी मेडिकल कॉलेज में पियो वियुसि। तंहिंजे करे यकीनन बाक़ाइदे मिठाइयूं विराइजी वियूं, सफ़ा ईद वारी ख़ुशी हुई अल्हम्दुलिल्लाह। ऐं अलाह साईं महिरबानी कई, डॉक्टर बि थी वियासीं, पर उन ते त वधीक ख़ुशी थी। पर इहो सॼो जेको सो हिकिड़ो दौरु पूरा शोभ दौरु ऐं महिनत जो दौरु हो, मुक़ाबले जो दौरु हो। डॉक्टर साहब कटिया थो तव्हांखे, तव्हां महिनत लफ़्ज़ जी ॻाल्हि हीअं महिनत उचारियो आहे लफ़्ज़, उन दौर में हाई स्कूल या कॉलेज जो शागिर्द जेके होशियार हुआ उहे केतिरी महिनत कंदा? महिनत जो मिसाल अव्हां पंहिंजी ॻाल्हि ॿुधायो। न आऊं जॾहिं मैट्रिक लाइ मूं तयारी पे कई त सम्झो त घटि में घटि 6 कलाक रोज़ाना पढ़ंदो हुउसि। 6 कलाक स्कूल जा, 6 कलाक घर में? घर जा, छाकाणि जो तयारी वरी इम्तिहाननि जे ॾींहंनि में त असांजो सेंटर लॻो हैदराबाद में। अच्छा। त हैदराबाद में वरी आऊं वञी कंहिं अज़ीज़ जे घर में रहियुसि त उते बि आऊं राति ताईं पढ़ंदो हुउसि त जीअं सुबुह जो अलाए छा अचे, छाकाणि त ॾाढी तंगी हूंदी हुई। ऐं मुंहिंजो नंबर लॻो जामिया अरबिया कॉलेज हैदराबाद में, ऐं गाॾी खाते में रहंदो हुउसि, सो उतां ईंदो हुउसि टांगे में चढ़ी इम्तिहान ते। सुबुह सवेर पहुचणो पवंदो, 8 बजे हूंदो पेपर। त ईअं ऐं कंहिं कंहिं ॾींहुं 2 पेपर बि हूंदा हुआ, हिकिड़ो सुबुह जो हिकिड़ो शाम जो, 3 कलाकनि जा। सो काफ़ी सख़्तु क़िस्म जी, ऐं विच में को ब्रेक कोन हूंदो जेको अॼुकल्ह सम्झो ब्रेक आहे, हिकिड़े पेपर खां पोइ ब्रेक आहे 2 ॾींहंनि जो, हिकिड़े ॾींहं जो। असांजे वक़्त में ब्रेक कोन हूंदो, कंटिन्यूअस हलंदा पेपर। ऐं 2 हफ़्ते में अहिड़ा बि ॾींहं हुआ जिन ते 2 पेपर। त ईअं असांजो सिलसिलो हूंदो सख़्तु क़िस्म जो। मतिलबु अमां LMC में अची विया, उते त शागिर्द यूनियन हुई, त उन खां वरी तव्हां डिग्री कॉलेज में, सरवरी कॉलेज में या उन खां वरी स्कूल, यूनियन सां पालो तव्हांजो कॾहिं पियो, कॾहिं खां पियो, या कॾहिं खां तव्हांखे इहा साञा हुई? या स्कूल में, असांजे स्कूल में पहिरियों दफ़ो स्टूडेंट्स यूनियन जो बुनियादु पियो। स्कूलनि में शागिर्द यूनियन जो रिवाज हो छा? असांजे स्कूल में त बहरहाल हो। अच्छा। छाकाणि त उते यूनियन जी इलेक्शन्स थियूं ऐं आउं बि बीठुसि उमेदवार तौरु। मूंखां अॻु 1 साल थियूं जंहिंमें आउं उमेदवार कोन हुउसि, पर 2 साल वरी जॾहिं 57 में थियूं त वरी आउं वेठुसि। 56 में यूनियन सिस्टम शुरू थियो। 57 में आउं पंहिंजो जनरल सेक्रेटरी जे लाइ मूं कॉन्टेस्ट कयो ऐं ॾुखियो। सभु स्टूडेंट्स 500-600 हूंदा हुआसीं सॼे स्कूल में। सो सभिनी ॾे वियासीं, मिंथ भेट कईसीं जीअं थींदी आहे कन्वासीं, ऐं लकीली आउं खटे वियुसि। छाकाणि त ॻाल्हाइण जो जेको डिबेट जो जेको शौक़ु हो, ऐं इन करे तकरीरूं वकरीरूं करबियूं, ऐं जेके बि क़ौमी ॾींहं थींदा हुआ उन ते शागिर्दनि खे चवंदा असेंबली में तकरीर करियो। उन ज़माने जा क़ौमी ॾींहं कहिड़ा?
क़ौमी ॾींहुं पाकिस्तान जो ॾींहुं पाकिस्तान जा ॾींहं पाकिस्तान जो ॾींहुं ईद हाणे क़ौमी ॾींहं वरी मुख़्तलिफ़ नमूने था सोचजनि न हा न ईद मिलादुन नबी हा वॾा नंढा ॾींहं जेके सरकारी तौरु जेके मल्हाइबा हा उन्हनि ॾींहंनि ते असांखे चवंदा हुआ ऐं सिहत जो आलमी ॾींहुं उन ते अच्छा। मुक़ाबिलो थियो आहे उन में मूं हिसो वरितो बहरहाल त इहे सभु ॾींहं थींदा हुआ त उन में मौक़ो मिलंदो हो त तक़रीरूं कबियूं हुयूं मूंसां गॾु हिकिड़ो उर्दू में बि हूंदो हो ऐं उहो पंहिंजो मसूद जेको जर्नलिस्ट आहे त अहिड़े नमूने सां कहिड़ो जर्नलिस्ट साईं तव्हां सां साईं हुनजो नालो आहे ज़ुल्बर ऐं ॿियो मसूद ॿ नाला हुआ पर हुन ॿियो बि नालो हो उन खां सवाइ आगा मसूद आगा मसूद साहब हा मसूद साहब मुंहिंजो क्लासमेट आहे अच्छा आगा साहब खां ऐं असां मैट्रिक गॾिजी कई असां ॿिन्ही गॾिजी तक़रीरूं बि कयूं सो हिन करे दोस्त बि आहे नंढे हूंदे खां सम्झो मुंहिंजो हुन जो वॾो भाउ दिलबर बि असां सां गॾु पढ़ंदो हो अच्छा ऐं आगा मसूद थोरी सिंधी बि ॻाल्हाईंदो हो हा अॼु बि ॻाल्हाए थो हींअर बि ॻाल्हाईंदो हूंदो ऐं हींअर बि एक्टिव आहे तव्हांजे हिन में पर बहरहाल सो इहो उर्दू में ॻाल्हाईंदो ऐं सिंधीअ में ॻाल्हाईंदो हुउसि इहो असांजो हिकिड़ो पाण में हिकिड़ी जोड़ी ठहियल हुई सो हिन करे इहो शौक़ु हो त पज़ीराईअ जो पोइ साईं इहो त हीअं बि चई सघिजे थो त मोहम्मद सुलेमान शेख में लीड करण जो बि शौक़ु हो चई सघिजे थो ईअं बि चई सघो था हा हाणे पोइ तव्हां स्कूल में छा थियो जनरल सेक्रेटरी ऐं कॉलेज में बीठो कॉलेज में वरी कोन बीठासीं हा। जो कॉलेज में एतिरी स्ट्रेंथ असांजी कान हुई गवर्नमेंट कॉलेज हैदराबाद में पर उते वरी लतीफ़ मजलिस हुई ऐं लतीफ़ मजलिस में आउं सेक्रेटरी लतीफ़ मजलिस थियोसीं न लतीफ़ मजलिस त तव्हां सिंधियुनि प्राइवेट ठाही हूंदी न न उहा बि सरकारी यानी उनखे बि स्कूल जी शील्ड हुई मथां कॉलेज जे तरफ़ां अच्छा कॉलेज जी पैसा कॉलेज ॾींदो अच्छा 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 ऐं हिकिड़ो प्रोफेसर हुनजो इंचार्ज हूंदो प्रोफेसर अब्दुल अली कलबाणी साहब हुनजो सम्झो त निगरान कलबाणी साहब उन लतीफ़ मजलिस जो पैट्रन पेट्रन कलबाणी साहब हाणे किथे आहे का ख़बर गुज़ारे वियो गुज़ारे वियो कोई कलबाणी फैमिली जेका कैनेडा में ऐं अमेरिका में रहे थी अमेरिका में जेका रहे थी हा उहे सभु पुट आहिनि साईं जा अच्छा महमूद कुलबाणी अस्कर कलबाणी असला कलबाणी सिराज कलबाणी दीवान कलबाणी इहे सभु साईं जा पुट रहनि था पिया अमेरिका अच्छा 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 साईं इहो पोइ वरी LMC में वरितो हिसो हा साईं यूनियन में उहो भला अहवालु ॾियो LMC में बाक़ाइदे हिसो वरितोसीं साईं LMC में पहिरीं 3rd ईयर में आउं बीठो हुउसि वाइस प्रेसिडेंट जे लाइ उहो नाकाम थियासीं ऐं हाराए वियुसि ऐं उन में मूंखे LMC जी सॼी सियासत जी ख़बर पइजी वई त ग्रुप कीअं था ठहनि ऐं कहिड़े बुनियाद ते था ठहनि हाणे असां वटि वॾे में वॾो ग्रुप जेको हो सो हो कराची जे शागिर्दनि जो ऐं कुझु पंजाब जे शागिर्दनि जो छाकाणि इहे खुलियल हो सभु ओपन कॉम्पिटिशन हुई तंहिंमें सॼे हुन जा ईंदा हुआ पंजाब जा बि ईंदा हुआ ऐं सिंध जा बि ईंदा हुआ तॾहिं वञो न टुई सिंध त हुई कान सो ॿारहं त इन जे करे इन ग्रुपिंग जे करे असां पंहिंजो नंढिड़ो ग्रुप ठाहियो त हाणे असीं सिंधी जेके हिते जा आहियूं असां पंहिंजी का वोट पाण में गॾियूं त जीअं असांजी का स्ट्रेंथ थिए असांजो मतिलबु इहो कोन हो त असीं इलेक्शन खटियूं पर असांजो मतिलबु हो त असांजे सभु गॾिजी पवंदासीं त सम्झो त इहे जेके 150 खनि वोट हुआसीं त उहे 150 माण्हू कंहिं कैंडिडेट सां लॻंदा त असांजी ॻाल्हि ॿुधण जहिड़ी थींदी इन ख़्याल खां असां बीठासीं इन ख़्याल खां बीठासीं त 2-3 ग्रुप थी विया असीं खटे वियासीं असां ईअं असांखे पेनल्टी कार्नर मिली वई ऐं आउं जनरल सेक्रेटरी चूंडी वियुसि कॉलेज जो इहो साल 1964
64 में अवां यूनियन जा सेक्रेटरी जनरल थी विया। जनरल सदर केरु हो तव्हांजो? सदर गफूर बलोच, अच्छा बलोचिस्तान जो। अच्छा, भला साईं हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो त परसेंटेज वाइज़ LMC में अवां जे दौर में घणा केर हुआ? साईं असीं सिंधी जेके हुआसीं से 25% हुआसीं। अच्छा, ऐं 5% ईंदा हुआ फॉरेनर्स, 5% ईंदा हुआ बलूचिस्तान, ऐं 5% ईंदा हुआ असांजा क़बाइली इलाइक़ा ऐं उत्तर वज़ीरिस्तान जहिड़ा इलाइक़ा, गिलगित बल्तिस्तान। गिलगित बल्तिस्तान। त अहिड़े नमूने सां करे ॾिसे त वॾे में वॾो ग्रुप जेको हो सो पंजाब जो। अच्छा, भला अञा इन ॻाल्हि खे सवलो कयूं त हिन जा फीडर्स घणा LMC जा घणा कॉलेज हूंदा? मिसाल जी गवर्नमेंट कॉलेज मोरिया, बसि उहो हिकिड़ो गवर्नमेंट कॉलेज मोरी, ॿियो मुमताज़ कॉलेज ख़ैरपुर, ऐं टियों गवर्नमेंट कॉलेज ज़ुबैदा कॉलेज। हा बसि टे इहे फीडर हुआ न। फीडर। त उते बि पंजाबी स्पीकिंग स्टूडेंट वधीक पढ़ंदा हुआ छा? न, हो त पंजाब मां ईंदा हुआ न साईं। अच्छा, ओपन मेरिट ओपन- पाकिस्तान जी ओपन, सिंध हा। बिंद हुई कान, हा। यूनिट 1 वेस्ट यूनिट पाकिस्तान ठहियल हो। अच्छा, असीं वेस्ट वेस्ट पाकिस्तान पाकिस्तान ईस्ट हुआसीं। पाकिस्तान। अच्छा अच्छा अच्छा, असीं वेस्ट पाकिस्तान में हुआसीं साईं। असां तॾहिं सिंध में हुआसीं कोन, सिंध हुई कान, न को फीडिंग पोइ कॉलेज। साईं पोइ सिंधी वेंदा ॿियनि हंधनि ते? जी साईं, सिंधी हा, सिंधी वेंदा हुआ। वेंदा हा, ॿियनि कॉलेजनि में? तॾहिं हीअं हूंदो न, तॾहिं ईस्ट पाकिस्तान में असांजूं 2-3 सीटूं रखियल हूंदियूं ऐं 2-3 सीटूं हुननि जूं। रेसिप्रोकल न? हा बसि, बाक़ी हुआ। अच्छा यार, इंट्रस्टिंग। ठीकु आहे, पाण वञूं जा 2-4 साल गुज़ारे आया आहियूं। हिकिड़ी थोरी साई खां पोइ वरी गॾु था थियूं, असां सां गॾु हुजो।